सईद गनी साहब, अॼु पोरे हथनि जो आलमी ॾियारो आहे ऐं तव्हां पोरे खाते जा सूबाई वज़ीर आहियो। अॼु बि यकीनन आलमी ॾियारो बि आहे, पर उन बावजूदि रोडनि ते ॾिसूं पिया, सनतनि ते ॾिसूं पिया, पोरे हथ वीचारा पोरियो कनि पिया, घणनि खे इहा ख़बर बि कान्हे को अॼु उन्हनि जो आलमी ॾियारो आहे। सिंध सरकार यकीनन पोरियत कार्ड बि ॾिनो आहे, हारी कार्ड बि औरतुनि खे ॾिनो आहे, पर जेके होटलनि ते मज़दूरी कंदड़ मज़दूर आहिनि, भठनि ते कमु कंदड़ मज़दूर आहिनि, जॻहियुनि जायुनि जो राज़को कमु कंदड़ मज़दूर, बसनि ते कमु कंदड़ कंडक्टर, उन्हनि खे मज़दूर कॾहिं तस्लीम कयो वेंदो? उन्हनि लाइ को पैकेज आहे सिंध सरकार वटि या न? साईं, इहा जेका तव्हां ॻाल्हि हाणे कई आहे, इहा इंतिहाई अहम ॻाल्हि आहे। ऐं हिन मुल्क में पाकिस्तान पीपल्स पार्टीअ पहिरियों भेरो इन पंहिंजी नीयत जो इज़हार कयो 2008 में जॾहिं पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आई, त उन वक़्तु चेयरमैन साहब ऐं प्रेसिडेंट ज़रदारी साहब इहो चयो, ऐं गिलानी साहब उन वक़्तु ऐलान बि कयो त असां सोशल सिक्योरिटी खे यूनिवर्सलाइज़ कंदासीं, माना असां हुनखे ओपन करे छॾंदासीं सभिनी जे लाइ। उनजो मक़सदु इहो हो त हिन मुल्क में जेके माण्हू मज़दूरी कनि था उन्हनि खे उहे सभु बेनिफिट्स मिलणु घुरिजनि जेके उन वक़्तु ताईं सिर्फ़ु इंडस्ट्रियल वर्कर जेको आहे उन्हनि खे मिलंदा। कारखाननि में कमु कंदा, माना सोशल सिक्योरिटी वारा जेके बेनिफिट्स आहिनि, वर्कर वेलफेयर बोर्ड जा जेके बेनिफिट आहिनि, उहे सिर्फ़ु लिमिटेड हुया उन्हनि वर्करनि ताईं, मज़दूरनि ताईं। ज़ाहिर आहे हिकिड़ो वॾो कमु हो, हिकिड़ी मतिलबु वरी शिफ्ट हुई पॉलिसी जे अंदरि, त हेॾो वॾो कमु असांखे करिणो आहे। उहो ख़ैर उन्हनि कोशिशि कई पिए, पर उन्हनि 5 सालनि में हिन ते इम्प्लीमेंट एज सच न थी सघियो बावजूदि कोशिशि जे। पोइ वरी सिंध हुकूमत पीपल्स पार्टी सिंध में रही, पर वफ़ाक़ में सूबनि में असांजी हुकूमतूं कोन रहियूं हुयूं। हिते वरी असां इहो कमु शुरू कयो पोइ हुकूमत में, हिते वॾो कमु करण खां पोइ असां इहो कमु शुरू कयो। इहो जेको लेबर कार्ड आहे बेसिकली इहो आहे इन जे लाइ, असां वटि जेके इंडस्ट्रियल वर्कर आहिनि उहे त कंहिं न कंहिं तरीक़े सां रजिस्टर्ड आहिनि, उन ते माण्हू सवाल करे सघनि था, रजिस्ट्रेशन सही आहे, ग़लति आहे, घटि आहे, पूरी आहे, न आहे, उन ते सवाल थी सघे थो, उहो क्वेश्चन पंहिंजे हथ वैलिड आहिनि। पर उहे माण्हू जेके इंडस्ट्रीज़ में कमु नथा कनि उहे त हिन सवाल खे ई ॿाहिरि वीचारा। सही, उहे असां सभु पूरा रजिस्ट्रेशन करे बि छॾियूं, पर उहे हिन सिस्टम खां ई ॿाहिरि आहे। सही, असां पंहिंजे कानून में अमेंडमेंट करे छॾी, पोइ दफ़े अमेंडमेंट करे असां हुननि जे लाइ रस्तो खोले छॾियो त इहे कंहिं तरीक़े सां रजिस्टर थी सघनि था। पर हाणे सिर्फ़ु इहो चवणु त भई असां रजिस्टर कयूं त इहो काफ़ी त न आहे। उन तरीक़ो छा थींदो, सोशल सिक्योरिटी हुननि खे बेनिफिट्स कीअं ॾींदी, वर्कर वेलफेयर बोर्ड हुननि खे बेनिफिट कीअं ॾींदो, इहो कमु अॻिते कीअं हलंदो, इहो हिकिड़ो वॾो चैलेंज हो। असां जॾहिं कमु शुरू कयो त जेके असांजे मुख़्तलिफ़ इदारनि में जेके माफ़ियाज़ मौजूदु हूंदियूं आहिनि, जेके चाहिनि थियूं त कमु ईअं पियो हले, उन में डिजिटलाइजेशन न थिए, उन में ट्रांसपेरेंसी न अचे, ताकी हुननि जेके 2 नंबरियूं हलंदियूं रहनि, उन्हनि काफ़ी हिनखे रेज़िस्ट कयो ऐं कोशिशि कई त इहो कमु न थी सघे। पर बहरहाल असां कंहिं न कंहिं तरीक़े सां कमु करे आयासीं। कार्ड ठहणु शुरू थी विया। उनजो पहिरियों टारगेट इहो हो त जेके असां वटि ऑलरेडी रजिस्टर्ड वर्कर आहिनि उन्हनि खे कार्ड ॾियूं। उनखां पोइ वरी उहे वर्कर जेके कानून मुताबिक़ इंटाइटल आहिनि पर असां हिते रजिस्टर्ड न आहिनि, सही, उन्हनि खे रजिस्टर्ड कयूं। पोइ वरी 3 स्टेप में इहो हो त जेके ॿिया वर्कर आहिनि, जंहिंमें इहो इनफॉर्मल सेक्टर में जेको वर्कर आहे, जेको मज़दूरी करे थो, सेल्फ एम्प्लॉयड हुजे, होटल ते कमु कंदो हुजे, कंहिंजो नौकर हुजे, कंहिंजे घर में कमु कंदो हुजे, उहो हिन में कंहिं तरीक़े पाण खे रजिस्टर्ड कराए, त उहो असां दरवाज़ो हुन लाइ खोले छॾियो। जेको हिन वक़्तु रजिस्ट्रेशन थिए थी उन में एम्प्लॉयर जेको आहे, जेको आजिर आहे, जेको मालिक आहे, उहो लिस्ट ॾिए थो त हे माण्हू मूं वटि कमु था कनि। सही, त माना जेकॾहिं 100 माण्हू कमु था कनि, 10 माण्हू लिस्ट ॾेई छॾे, उहे 10 असां ॾे रजिस्टर थींदा, 100 त कोन थींदा। असां उहो बैरियर बि ख़तमु कयो, हाणे कयूं पिया त इहो जेको मालिक ऐं आजिर तो असांखे लिस्ट ॾे उहो ख़तमु थिए। मज़दूर पाण अचे पाण खे रजिस्टर कराए त भई मुंहिंजो नालो सईद गनी आहे ऐं फलां कंपनी में कमु थो कयां ऐं मुंहिंजी रजिस्ट्रेशन असां रजिस्टर कंदासीं। हुनजी मक़सदु इहो हो त उनजी रजिस्ट्रेशन असां डेटा असां ॾे अची वञे। उन ते क्वेश्चन थी सघनि था, कंहिं ग़लति बि ॿुधायो हूंदो, कंहिं सही ॿुधायो हूंदो, उन ते थी सघनि था, पर हिकिड़ो थींदो इहो त असांजो डेटा अची वेंदो। उन में असां जेके एम्प्लॉयर्स आहिनि उन्हनि खे ऑन बोर्ड वरितो, उन्हनि सां काफ़ी मीटिंगूं कयूं, उन्हनि जा कुझु कंसर्न्स आहे उन्हनि खे एड्रेस करण जी कोशिशि कयूं पिया त उन्हनि जी बि सहूलियत थी वञे ऐं मज़दूरनि लाइ सहूलियत थी वञे। त असां वॾा रिफॉर्म जे प्रोसेस में आहियूं ऐं मूंखे उमेदु आहे त हिन में थोरो वक़्तु ज़रूरु लॻंदो, पर इंशा अल्लाह ताला हिकिड़ो वक़्तु ईंदो त इहो कमु असां करे वेंदासीं। जंहिं मज़दूरनि जी ज़िक्र कयो आहे, ॻाल्हि कई आहे, जंहिंजे लाइ का मिनिमम वेज कोन्हे, जंहिंजे लाइ को कानून कोन्हे, जंहिंसां ज़ुल्म थो थिए जाती ते हुन को ॾिसणु कोन्हे।
अच्छा ॿी ॻाल्हि, हिकिड़ा वर्कर असीं बि आहियूं जेके सहाफ़ी आहियूं, मुख़्तलिफ़ चैनल्स में कमु कयूं था, अख़बारनि में कमु कयूं था, असांजा फोटोग्राफर आहिनि, असांजा कैमरामैन आहिनि, उन्हनि खे छो पोरियत तस्लीम नथो कयो वञे? तव्हांजे पूरे खाते वटि सहाफ़ी रजिस्टर छो नथा थियनि? न जेका ॻाल्हि मूं हाणे असां कई न, त असां सभिनी जे लाइ ओपन कंदासीं रजिस्ट्रेशन, उन में सभु अची वेंदा, पर उन में असां को न को मुख़्तलिफ़ सहाफ़ी क्राइटेरिया थियणु घुरिजनि या न? न थियणु सभु घुरिजे। आउं त चवां थो जेको माण्हू मज़दूरी करे थो उहो उन में थियणु घुरिजे, पोइ सहाफ़ी बि थी सघे थो, टैक्सी ड्राइवर बि थी सघे थो, को बि थी सघे थो, पर उन में असांखे को न को क्राइटेरिया रखिणो पवंदो, कुझु न कुझु डिफरेंट कैटेगरीज़ ठाहिणियूं पवंदियूं। इहो नथो थी सघे त हिकिड़ो माण्हू 40,000 पघार थो खणे उहो बि न कैटेगरी में अचे, हिकिड़ो माण्हू 1.5 लाख पघार थो खणे उहो बि न कैटेगरी में, उहो त मुमकिन कोन्हे न। असां किथे न किथे को सिस्टम ठाहिणो पवंदो, त उहो असां हुन ते कमु कयूं पिया। उन में पोइ तव्हांजा सहाफ़ी अची वेंदा, जॾहिं सभिनी जे लाइ ओपन कंदासीं न, त पोइ त सभु अची वेंदा हुन में, पोइ हुन में काई इहा फ़र्क़ु ई कोन रहंदो त हिन में हीअ अची सघे थो, हीअ नथो अची सघे। तव्हां ॿियो भेरो पूरे खाते जा वज़ीर थिया, टियों भेरो। तव्हां खां अॻु में हाणे जेको वज़ीर हुयो उन टेन्योर में जीअं वरी तव्हां आया हो त तव्हां हिकिड़ो इजलास कयो, उन में हिकिड़ी प्रेस रिलीज़ जारी थी त इन टेन्योर दौरान कुझु ठीका आहिनि या कुझु मनसूबा आहिनि जेके गैर क़ानूनी हुया या जिन में मसला उहे तव्हां मनसूख़ कया, इहो छा हुयो? वज़ीर साहब जी का हुई कोताही या ऑफिसरनि जी? केरु हुया ऐं कहिड़ा मनसूबा हुया? न ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, जेको वज़ीर हूंदो आहे न, उहो उन गवर्निंग बॉडी जो चेयरमैन हूंदो आहे। उते कुझु फ़ैसिला थींदा आहिनि, पोइ उन ते इम्प्लीमेंटेशन कराइण जेका आहे असां कमु हूंदो आहे, जेका आहे डिपार्टमेंट जा ऑफिसर उनजो। त तव्हां इहो नथा चई सघो त हर शइ में को वज़ीर वेही करे डे टू डे अफेयर्स में इंस्ट्रक्शंस इशू करे त हीअं कयो ठीकु न कयो, हुनखे न ॾियो, उहो इहो कोन हूंदो आहे, उहो पाण कमु कंदा आहिनि। ॿी ॻाल्हि इहा हूंदी आहे त कुझु शयूं गवर्निंग बॉडीज़ खां बि जेके से लिकायूं वञनि, ऐं को माण्हू को ऑफिसर पंहिंजे इख़्तियार खे ग़लति तौरु इस्तेमालु करे ऐं उन शयूं खे करे वञे। कुझु वरी शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके शायदि गवर्निंग बॉडी में अप्रूव थियूं ई न हूंदियूं आहिनि, ओके, ऐं कम ई थी वेंदा। त असां वटि वर्कर वेलफेयर बोर्ड में इहो प्रॉब्लम आहे, कुझु अहिड़ा मनसूबा ऐं स्कीमूं आहिनि जंहिंमें इहे प्रॉब्लम असांखे नज़र आया। ऐं मिसाल जेकॾहिं गवर्निंग बॉडी इहो डिसाइड थी करे त भई तव्हांखे हिकिड़ी गाॾी वठणी, मिसाल थो ॾियां तव्हांखे, हिकिड़ी अप्रूवल आहे गवर्निंग बॉडी जो, पर हेठि वञी जेकॾहिं जेको प्रोसेस आहे उनखे फॉलो न कयो वञे, जेकॾहिं गवर्निंग बॉडी चए थी तव्हांखे 30 लख जी गाॾी वठणी आहे, हेठि वञी को 1 करोड़ वारी गाॾी वठी छॾे, ऐं गवर्निंग बॉडी में जेके शयूं आहिनि उहे ॿियूं आहिनि, रिकॉर्ड कुझु ॿियूं थी थियूं, ऐं उनखां पोइ जॾहिं उहे मिनट्स अचनि त उन में जेके माण्हू मौजूदु आहे उहे उनखां डिसोन करे छॾी त न हे त असां अप्रूव कया ई कोन्हनि, त पोइ उन जालसाज़ी बेसिकली सॼी। सही। त अहिड़ियूं जालसाज़ियूं असांखे नज़र आयूं जेके ठीका ॾिना विया, शायदि प्रॉपर अख़बारनि में कोन छपिया, 2 नंबर अख़बार आहे, छपिया ई कोन अख़बार, ईअं थी विया कम। त उन्हनि ते जेका गवर्निंग बॉडी हुई, उन जेके मेंबर हुया, उन्हनि पंहिंजा कंसर्न्स शो कया। उन्हनि जो इहो ख़्यालु हो त जेको कमु ईअं डाउटफुल हुजे, शेडी हुजे, जंहिंमें जेके मेंबर आहिनि गवर्निंग बॉडी जा उनखे ऑन नथा कनि, ऐं अख़बारनि में इश्तिहार कोन्हनि, अहिड़ियूं घणियूं शयूं, त उनखे असांखे इंक्वायरी कराइणी घुरिजे, डिसॉन करणु घुरिजे। त उहो ख़ाली जाइज़ ॻाल्हि हुई, उहे थियूं शयूं। अञा तफ़सील तव्हांखे जॾहिं अञा हले पियो प्रोसेस, तव्हांखे ख़बर पइजी